दादू में अली कैनेडियन स्कूल के शागिर्दनि शागिर्दियाणियुनि ऐं स्कूल टीचर्स जी बेहतर कारकर्दगी ते एवार्ड ऐं सकाफ़ती प्रोग्राम तरतीब ॾिनो वियो। स्कूल जी सालियाना तकरीब पीर इलाही बख्श लाकाले दादू जे ऑडिटोरियम हॉल में मुनक़द कई वई, जिते स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां सकाफ़ती टेबलोज़ पेश कया विया। तकरीब जो मेहमान ख़ास डायरेक्टर हायर सेकेंडरी स्कूल हैदराबाद रीजन सैयद रसूल बख्श शाह हो। एजाजी मेहमान में प्रिंसिपल PIB ला कॉलेज एडवोकेट शफी मोहम्मद मेमण, अहमद मुगल, एडवोकेट ज़ेबुल निसा विघो, सीनियर सहाफ़ी गोश्त जतियाल ऐं ॿिया शामिल हुआ। तकरीब में आयल मेहमाननि खे अजरखनि जा तोहफ़ा पेश कया विया, जॾहिं त तकरीब के अली कैनेडियन स्कूल जे फाउंडर ज़ुल्फ़कार अली शेख, जमीला ज़ुल्फ़कार शेख ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते सिंध जे नाले वारे फ़नकार अहमद मुगल ऐं ॿियनि तेज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अली कैनेडियन स्कूल इन मक़सद सां क़ाइमु कयो वियो त पंहिंजे शहर खे, पंहिंजे सिंध खे मायारी तइलीम ॾियूं, जंहिंजी असांखे तमामु घणी ज़रूरत आहे। असांजी क़ौम काफ़ी ॻाल्हियुनि में पोइते आहे। तारीख़ी तरह असां शानदार विरसे जा मालिक आहियूं, पर हिन महिल असां तइलीम जे हवाले सां दुनिया जे ॿियनि क़ौमुनि खां घणो पोइते आहियूं। इवन पाकिस्तान में असां घणो पोइते आहियूं। त इहो मक़सदु इहो हुयो, असां 5 साल पहिरियां इहो स्कूल क़ाइमु कयो इन मक़सद सां त असां पंहिंजी धरती ऐं पंहिंजे शहर खे जेको असां हिते खाधो आहे, जेको असां हिते रहिया आहियूं, उहो अदा कयूं, पे ऑफ कयूं। माशाल्लाह तमामु घणी ख़ुशी थी त दादू जहिड़े शहर में बि एतिरा होनहार स्कूल्स ऐं ॿार पढ़नि था पिया, जिन खे पंहिंजो एतिरी तालीम जेका असांजी हूअं बि तालीम जी क्वालिटी त घणी पंहिंजी सरकारी स्कूलनि में किरियल आहे, पर प्राइवेट स्कूलनि में कुझु न कुझु अहिड़ी आहे जंहिंमें माण्हू वधे थो। ऐं तमामु घणी ख़ुशी थी ऐं अहिड़ा प्रोग्राम, अहिड़ा स्कूल्स जेके आहिनि हर सिंध जे हर डिस्ट्रिक्ट में, हर नंढे ॻोठनि में हुजणु घुरिजनि। सुठा प्रोग्राम थींदा रहनि, असांजा ॿार एॾी महिनत कनि, उन जा पेरेंट्स असांजे ॿारनि जो साथ ॾियनि, असांजे ॿारनि खे एप्रिशिएट कनि, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कनि। साईं जे नमूने सां ज़ुल्फ़कार शेख साहिब जो स्कूल हिकिड़ो पंहिंजो किरोड़नि जी जाइदाद हिकु स्कूल जे लाइ वक़फ़ करे छॾी। अलाह ताला उनजो खेसि अजुर ॾींदो। अलाह ताला जंहिं हिननि जे जिन जे नाले ते कयो आहे, अलाह उन्हनि खे बि अजुर ॾींदो। तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो, तव्हां ॾिठियूं हूंदियूं परफॉर्मेंस ऐं तव्हांखे पसंदि बि आयूं हूंदियूं। हिन स्कूल जे जेतिरो बि मथे आहे ज़ुल्फ़कार सर वारा सभिनी जो ॾाढो हथु आहे ऐं असां घणी महिनत कई आहे हिन ते। असां ॾाढो ख़ुशि थिया आहियूं ऐं असांखे ॾाढो मज़ो आयो आहे। असांखे मिसिन भरपूर तयारी कराई आहे ऐं असांजी पढ़ाई बि सही आहे ऐं असां बिल्कुलु ख़ुशि आहियूं। माशाअल्लाह इन्हनि जो काफ़ी कॉन्फिडेंस ॿारनि जो इन शइ सां डेवलप थो थिए ऐं तमामु घणो बहितरीनु तावन ॾिनो ॿारनि, टीचरुनि, असां पूरे स्टाफ। तकरीब में कराची सीनियर साहिबनि समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल महिमाननि वॾे अंग में शिरकत कई। अली कैनेडियन स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि शागिर्दियाणियुनि जे वालिदैन खे पिणु मदो कयो वियो। बेहतर कारकर्दगी ते लेडी टीचर्स खे एक्सीलेंट एवार्ड ॾिना विया। तकरीब में सकाफ़ती लिबास पहिरें टेबलोज़ पेश करे बहितरीन परफॉर्मेंस कंदड़ शागिर्दनि शागिर्दियाणियुनि खे पिणु एवार्ड ॾिना विया। कैमरामैन हुब्दाल अली बबर सां गॾु असलम लिगारी, तेज़ TV न्यूज़ दादू।